ॾहीं मुहर्रम जे हवाले सां सॼे मुल्क जियां नवाबशाह में बि योम आशूरा इंतहाई अक़ीदत ऐं एतराम सां मल्हायो पियो वञे। ॾहीं मुहर्रम जो मरकज़ी मातमी जुलूस मुर्तज़ी इमाम बारगाह मां बरामद थियो आहे, जॾहिं त सिक्योरिटीअ जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जिते बरामद थियो आहे उहो कश्मीर चौक पहुचंदो, जिते मजलिस सज़ा थींदी। मजलिस सज़ा खे अलामा मोहम्मद अली जरवार ख़िताब कंदो। उन खां पोइ ज़ंजीर ज़नी थींदी। गुज़िरियल सालनि खां हिन साल इंतज़ामात तमामु सिक्योरिटी पुलिस सिक्योरिटी जी तरफ़ खां बहितरीनु इंतज़ामात कया विया आहिनि। सफ़ाई सुथराई जा बहितरीनु इंतज़ामात कया विया आहिनि ऐं हिन साल ई जेको आहे ही पहिरियों ई साल आहे जो इंतज़ामिया ऐं सफ़ाई सुथराई बहितरीनु अंदाज़ सां कयो थो वञे। ऐं अलाह जो रसूल कंदो त माना ख़ैर ख़ैरियत सां जुलूस पंहिंजो टाइम सां वरी पंहिंजे मक़सद ते पुॼंदो। तमामु फुल प्रूफ इंतज़ामात कया विया आहिनि, जंहिंमें असां जे तव्हां ॾिसंदो त 3 लेयर तक़रीबन जेके आहिनि सिक्योरिटी जा, उन में असांजी RRF जेका स्क्वाड उहा बि आहे, एंटी राइट्स जेका आहे स्क्वाड उहा बि आहे। उन खां पोइ स्नैपर जा जेके शूटर्स आहिनि, रूफ टॉप ते जेको आहे उहा डिप्लॉयमेंट सिक्योरिटी मैकेनिज़म आहे, उहो असां हिकिड़ो सिक्योरिटी प्लान इशू कयो आहे ऐं असां वटि कमो बेश 2200 जी नफ़री जेकी आहे उहा तैनात आहे, जंहिंमें शार्प शूटर्स, रूफ टॉप्स ऐं कमांडोज़ शामिल आहिनि। असां सां गॾु लेडी कमांडोज़ बि ड्यूटी ते डिप्लॉयड आहिनि। पोइ बि असांजी जेकी आहे मुकमल जेको आहे सो फोर्स अलर्ट आहे। जेके शिया उलमा काउंसिल जो चवणु आहे त असां बिल्कुलु जेको आहे सो हिन वक़्त ताईं सिक्योरिटी इंतज़ाम ऐं सफ़ाई सुथरे इंतज़ाम मां बिल्कुलु मुतमइन आहियूं। कैमरामैन रफ़ाकत ताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि करी सिंध TV न्यूज़ नवाबशाह।